अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। रमज़ानुल मुबारक जो चंड नज़र अची वियो। सुभाणे पहिरियों रोज़ो हूंदो। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी ऐलान करे छॾियो। मौलाना अब्दुल कबीर आज़ाद चयो आहे त समूरे मुल्क मां रमज़ान जो चंड नज़र अचण जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। सुभाणे समूरे मुल्क में पहिरियों रोज़ो हूंदो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। मुल्क जूं अहम शाहराऊं बंदि थियण ते इमरान ख़ान पारां कावड़ जो इज़हार। मुल्क में बंदि कयल समूरा रस्ता हर सूरत में खोलाइण जो फ़ैसिलो। इमरान ख़ान चयो आहे त कंहिंखे बि अमन अमान जी सूरत हाल ख़राब करण न ॾींदासीं। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मज़हबी जमायत जा धरणा। इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ रस्तनि खे कंटेनर लॻाए बंदि कयो वियो। पंजाब जी सूरत हाल इंतिहाई ख़राब। रावलपिंडी ऐं लाहौर समेत सूबे जे वॾनि शहरनि जा रस्ता बंदि हुअण सबबि ट्रैफ़िक मुअत्तिल। मुज़ाहिरीन सां चकरियुनि में केतिरा ई पुलिस एहलकार ज़ख़्मी। अहम हंधनि जी सिक्योरिटी रेंजर्स हवाले पंजाब जे कानून वारे वज़ीर चयो आहे त घणो बर्दाश्त कयो, हाणे रस्ता बंदि करण न ॾींदासीं। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में कंहिंखे बि आज़ादु करण जो फ़ैसिलो नाहे थियो। शेख रशीद चयो आहे त हुकूमत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बंदि रस्ता खोलाइण लाइ समूरा क़दम खणण जो फ़ैसिलो कयो आहे। शेख रशीद जी सदारत हेठि थियल इजलास में छिकताण वारे इलाइक़नि में मोबाइल फ़ोन ऐं इंटरनेट बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो। तहरीक लबैक पाकिस्तान जे सरबराह सैद रिज़वी ख़िलाफ़ दहशतगर्दी ऐं क़त्ल जो केस दाख़िल। केस में TLP जे ॿियनि अॻुवाणनि खे बि नामज़द कयो वियो। सिंध जे राजधानी कराची जे मरकज़ी रस्ते शाहराह फैसल ते मज़हबी तंज़ीम जो ॿीहर धरणो। मुज़ाहिरीन समाजी तंज़ीम जी ऑफिस खे बाहि ॾेई छॾी। पीपल्स पार्टी ऐं ANP PDM छॾण वारे फ़ैसिले ते नज़रसानी कनि। संदन ख़दशा ॿुधण लाइ तयारु आहियूं। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं ANP जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर न कयूं आहिनि। सोचियो न हुयो त बाप खे पंहिंजो बाप बचाईंदो। पीपल्स पार्टी गिलानी साहब सां ज़्यादती कई आहे। पार्लियामेंट तां इस्तीफ़ाउनि खे लॉन्ग मार्च सां ॻंढणु मुनासिब न हुयो। 172 वोटनि सां वज़ीर आज़म ठहंदो आहे या हटी वेंदो आहे। पीपल्स पार्टी अॻवान कमर ज़मा कायरा चयो आहे त हाणे सूरत हाल तब्दील थी वई आहे। अपोज़िशन खे बि सोचे सम्झी फ़ैसिला करणा पवंदा। पीपल्स पार्टी जीअं शोकास नोटिस सां कयो, मां बि संदसि माफ़ी वारे मुतालबे खे ईअं ॾिसां थो। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त जेका पार्टी इत्तेहाद जो एतमाद विञाए वेहे उन जी ॿीहर का बि गुंजाइश नाहे हूंदी। मुल्क में हिन वक़्तु आदमशुमारी न पर महांगाईअ ते कंट्रोल करण जी ज़रूरत आहे। सिंध काबीना आदमशुमारीअ जा नतीजा जारी करण वारे CCI जे फ़ैसिले ख़िलाफ़ पार्लियामेंट में आवाज़ उथारण ते इतफ़ाक़ करे वरितो। बिजलीअ ते हलंदड़ 250 बसनि जी ख़रीदारी ऐं नौजवाननि खे बिना व्याज जे नंढा कर्ज़ ॾियण जी बि काबीना मंज़ूरी ॾेई छॾी। हब में फुटबॉल ग्राउंड में मैच दौरान धमाको। 12 ॼणा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त धमाको फुटबॉल मैच जे फाइनल मैच दौरान थियो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऑल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन सगेगा जे सॾ ते मुतालिबनि जी मञता लाइ HM ख्वाजा गार्डन स्कूल खां मीर खान ज़रदारी, मोहम्मद दाऊद उनड़, मोहम्मद उमर ख़ासकली, मोहम्मद सालिम ज़रदारी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी नवाब शाह प्रेस क्लब पहुती, जिते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा जाइज़ मुतालिबा आहिनि, जिन में मुलाज़िमनि जी पघारुनि में 25% इज़ाफ़ो, सरकारी मुलाज़िमनि खे 2009 खां ग्रुप इंश्योरेंस ऐं बेन्युअल फंड समेत ॿिया जाइज़ मुतालिबा मञिया वञनि। ॿी सूरत में 25 मई 2021 ते कराची प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस ताईं लॉन्ग मार्च कयो वेंदो। नवाब शाह तहरीक लबैक PA सेक्रेटरीअ जे अमीर अब्दुल रहीम कादरी ऐं अली अकबर चश्ती समेत दर्जने कारकुननि खे पुलिस हिरासत में वठी नामालूम हद ॾांहुं मुंतक़िल करे छॾियो। तहरीक लबैक जे सॾ ते समय कारकुननि जो नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।